दोस्तों सच पुछो हेठि था हलूं खाइण पीअण जे लाइ हेठि था हलूं मानी वठण था वञूं खीर था वठण वञूं त पुलिस असांखे ईअं पई थी ॻोल्हे जीअं शेर पंहिंजे शिकार जो इंतज़ारु कंदो आहे ईअं पई थी ॻोल्हे मां जेको हेठि वञे थो ख़बर ई कोन थी पई त शाम जो ईंदो अलाए न ईंदो असांखे ॾाढो ॾुख थी पियो आहे पंहिंजे हुन दोस्तनि जो जेके हिते गुरफ़ में वेही असां सां कचहरियूं कंदा हुआ उनजो वॾो ॾुख आहे अरमान आहे अलाह कंदो भलाई थी वेंदी कुझु टाइम जे लाइ बुख पेट में भली आहे कंबल विझी सुम्ही पियो ॿाहिरि निकिरो ॿाहिरि निकिरो न निकिरजो ॿाहिरि हिते भलायो ॿ टे लख भरे आयो कुझु ॾींहंनि जे लाइ असांजो कुझु बादशाह कंदो वज़ीर आज़म सुठो आहे इमरान ख़ान कुझु कंदो तव्हांखे पका पैसा वठी वियो हलियो वेंदो असांजी मालिकी न कंदो हाणे असांजे लाइ कुझु सोचे थो बसि करे पंहिंजनि ग्रुपनि में वेहो उन 2-3 ॾींहंनि जे लाइ हिकिड़ो जेको वञे 2-3 ॾींहंनि जे लाइ सामान वठी रखी छॾे हा 2-3 ॾींहंनि जे लाइ सामान वठी रखी छॾे उनखे तकलीफ़ न थी न हेठि को लहे न वरी कंहिंखे चवे हा कंहिंखे न चओ कंहिंखे तंग न कयो महिरबानी करे कुझु ॾींहं तकलीफ़ काटियो अलाह चाहींदो हर शइ थींदी महबूब जे मुल्क में था रहूं न उन की पारत रब खे कुझु टाइम कुझु घड़ियूं कुझु मिंट सब्र कयो ठीकु आहे वॾी महिरबानी भाउ